अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैरपुर नाथन शाह खां अब्दुल गनी सियाल जी ख़बर ॾींदा हलूं। खैरपुर नाथन शाह जे बोरड़ी रोड भरिसां ॻोठ साहिब खान खोसे जे रहवासी शेरदिल ऐं सोट मुमताज़ खोसे जे घरनि में राति चोर मुर्तज़ा खोसो चोरी कंदे भाॻियनि जे हथां सोघो थी वियो, जॾहिं त केन शाह पुलिस खे इतला मिलण करे DSP केन शाह पीर बख्श चांडियो SHO केन शाह गुलाम हैदर पंवर पुलिस जे वॾनि अटालनि सां साहिब खान खोसा में पहुची चोर मुर्तज़ा खोसो के पंहिंजी तहवील में वठी चोर मुर्तज़ा खोसे के केन शाह थाणे ते आंदो वियो, जॾहिं त DSP पीर बख्श चांडियो ऐं SHO गुलाम हैदर पंवर सहाफ़ियुनि सां राब्तो करण ते ॿुधायो त राति मुर्तज़ा खोसो ॻोठ साहिब खान खोसे में चोरी कंदे भाॻियनि जे हथां सोघो थियो हो। पोइ असांखे ज़रियनि मां इतला मिलियो त असां चोरीअ वारी जाइ वारदात ते पहुची चोर खे केन शाह थाणे ते आंदो आहे ऐं चोर खां पुछा ॻाछा पिणु जारी आहे। DSP पीर बख्श चांडियो ऐं SHO गुलाम हैदर पंवर ऐं ॿिन्ही ऑफिसरनि जो सनन इहो मौक़िफ़ हुयो।